पानी ते हमेशा धाड़ा लगंदा पिया अचनि ऐं हाणे उहो दौरु अची टाइम बीठो आहे जो मुकमल धाड़ा बंदी थी वई आहे त आख़िर मरणो अथसि त उनखे जेतिरा जीअं पंहिंजा बचा प्यारा आहिनि हिन धरती जे माउरनि पीउरनि खे बि ईअं ई बचा प्यारा आहिनि हाणे तोखे बर्दाश्त न कंदासीं ऐं असीं इंशाअल्लाह जीअं झर झंग ही माण्हू मज़दूर हारी जेॾीमहिल उथिया सिंध जो अवाम तोखां रुकिजी कोन सघंदो हिन धरती जा उहे ॼावा आहिनि जिन हमेशा पंहिंजा सिर कपाया आहिनि लेकिन पंहिंजे धरती ऐं सिंध माउ जो सौदो न कयो आहे ऐं पाणी ते धाड़ो हाणे कोन ॾींदासीं हीअ जेका चिणक उथी आहे इहा चिणक इंशाअल्लाह वॾो मच थींदी असांखां जेका तव्हां सिंध खसी आहे उहा असांखे ॾियो ही असांजी कच्छ भुज अहमदाबाद बड़ौदा ही बेकार नी ते फिरी अचो एॾा लखपत ते फिरी अचो इहा सॼी असांजी सिंध आहे ही सॼो मुल्तान ताईं मुल्तान असांजो सूबो माना मुल्तान ताईं तव्हां अंदाज़ो करियो इहा असांजी सिंध हुई हेॾा वरी तव्हां कश्मीर ते हलिया वञो हेॾा मरी ते हलिया वञो ऐं हेॾा कलात ते हलिया वञो इहा सॼी असांजी सिंध हुई ही पाकिस्तान त उनजे अधु जेतिरो कोन्हे त असीं चवंदासीं ही हिन दरिया असांखे कढायो आहे ऐं असांजी सिंध ठाही बि दरिया आहे ऐं ही असां यार इन खां पुछूं था जेकॾहिं सिंध रहियो जेको पाणी आहे जेतिरो को अॼु साह खणूं पिया असांजो माल एॾो हले पियो इहो बि जेकॾहिं बंदि करे छॾियूं त ही केॾा वेंदा ही माण्हू हाणे त प्लाट बि एॾा महांगा थी विया आहिनि ऐं ॿियो इहो आहे त हींअर जेका सूरताल ॾिसूं पिया अॻे माण्हू न को जेको फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा हुआ न को पुलिस जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा हुआ न को जेको वॾेर जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा पोइ पीर बस खे मूं पुछियो त अॻे असीं लिकी लिकी कमालनि में मीटिंगूं कंदा हुआसीं हा त बाबा हे वॾेरा ख़तरनाक आहिनि सरमाएदार ख़तरनाक आहिनि पर माण्हू असांजी ॻाल्हियुनि सां ॿुधनि पीरनि खां डिॼनि सां उहो पर हाणे जेको दौरु आयो आहे हीअ मोबाइल न ई बंदूक हर माण्हू जा हिन खां मां को बि तव्हां कुतो विड़े या पुलिस वारो अॻियां अची वञे त न तव्हां रुगो हिनखे लाइव करे बीह रहो बाबा हीउ ॾिसो ऐं मूंखे ही मारीनि पिया थी सघे थो ऐं जेको आहे मरी वञा जो पर हीअ विडियो जेका आहे इहा शायदि आहे त सुभाणे ख़बर पइजी वेंदी मरे वॾे खां वॾो हथियार वॾो ई त असीं छा चऊं त हींअर जेको आहे ही जीअं पीर बस ॻाल्हि कई त हीअ कंहिं सियासी रुगो माण्हुनि जो मसइलो न आहे कोई ही दरिया जी जेका तहरीक आहे इहा असांजे क़ौमी तहरीक खे जनम ॾींदी क़ौमी तहरीक हींअर जेका असां वटि जेका हले पई उनजी कंडीशन इहा आहे त न को उन जेको सगारो अॻुवान आहे न को का सगारी जेको आहे तंदीम आहे हींअर असां वटि ॿी कंहिं शइ जी बि खोट कोन्हे का उहो इहो आहे त जेको माण्हू छाती ते मूं सां हले साह जा जी मिठो न करे लतीफ़ मयार ठाहे थो न त जुंग नियारे जोरी दाना दोस्त किजनि माना ही जी कमांडर कहिड़ो हुजे सिपाही कहिड़ो हुजे या उनजा मयार उनजा ठाहे पियो जिन हिकिड़ो जुंग हुजे जुंग नियारे जोरी दाना दोस्त किजनि चई हेड़ीअ होड़ीअ लहर न लुॾड़ा चई ॿियो धरतीअ जीअं न दुबनि माना धरती बि चए थो दुबी पवंदी आहे पर न धरती खां बि सगारा हुजनि हा माना पर उने कुन अमीक जी तांग न अचे ऐं ॿियो वरी एॾा गहरा हूंदा एॾा वॾा हूंदा एॾा ऊना हूंदा जो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी त हीउ माण्हू केतिरो सगारो माण्हू आहे केतिरो उने कुन अमीक जी तांग न अचे तन चई सॼण सोने हार जी चई सॼण सोने हार जी सोने हार खे तव्हां जेको आहे विझी छॾियो तव्हां मिटी में साल खां पोइ वरी ओड़े ओड़े हाणे माण्हुनि जा मयार पियो ठाहे त कहिड़ा माण्हू हुजनि बाबा जुंग बि हुजे लाठड़ियो बि हुजे पर दाना बि हुजे महाराज न वेही रहे पर रुगो जेके दाना हूंदो रुगो सलाहूं पियो ॾींदो विढ़ंदो कोन त माण्हू खे कपिड़ा ई लाहे वेंदा हुआ हुनखां तंहिंजे करे उहो माण्हू मुड़ुसु माण्हू बि हुजे उहो माण्हू उहो जोहरी बि हुजे ऐं जेकर न हुजे त भला खणी वठे कंहिंखे भॻवान ही कमु लठो वारो कमु तूं कर त कलम वारो कमु आऊं थो करे माना कमु वेराइबो इनखे ऑर्गनाइज़ेशन चइबी आहे न चई सॼण सोने हार जी वणनि विर्तजनि चई पका पिरी किजनि कचनि मां कीअं न थिए माना कचा जेके आहिनि इहे जेका ठप ठप ते भॼी वेंदा हलियासीं इन्हनि मां कमु कोन हलंदो हीअ क़ौमी तहरीक ते सॾनि दोधे ख़बर बि खटींदासीं कोन मरंदासीं पर विढ़ंदासीं पर जेके चवे बाबा खटींदासीं कोन त हलबुर छो विढ़ूं
छो विड़ूं हरबुरी मायूं बीमार आहियूं ॿार बीमार आहियूं असीं बीमार पर उनखे ख़बर ई जॾहिं हिननि असांखे फतेह कयो त हीअ असांखे टुकर टुकर कंदा हीअं मायूं खाईंदा मारींदा ॿार मारींदा आहिनि ख़बर हुई न उन वक़्त जे कल्चर जी उहे चवंदा मर्द मरी वेंदासीं सभु सभु मरी वेंदासीं जहिड़ो कंदासीं तव्हांखे न बाग़ी ॾींदासीं न तव्हांखे सिंध ॾींदासीं जोधे चयो न जोधे खे चयो त भला जेकॾहिं तूं ॿाई नथो ॾीं बानी जो भला कंहिंजो को संग उमा त घर में जहिड़ो त टरे जोधे चयो चरिया आहियो छा जे गोली वेही गुज़रे त सॾिबी जोधे भेण सॾिबी वेंदो आहे तो चई ॿाई न को बानी बैठा मुंहिंजो मुंहुं जोधे ते कुझु जेको आहे शाइरी कई आहे जेकॾहिं ॿाई वई या बानी वई असांजो त न्याणियूं आहिनि असांजो उते असांजी भेण असांजी थी वेंदी न जंहिंजे करे हुनखे जवाबु वरी कीअं थो ॾिए उन्हनि खे उनखे चओ त वीसर ऐं वेड़ वीसर ऐं वेड़ ॿायूं बाग़ीअ भेण जूं चई कुपर कुरी तूं करे वड़ न असांजे वेड़ चई इहा असांजे वेड़े जो इहो वड़ ई कोन्हे त असीं कुपर करियूं असीं कुरी करियूं असीं ठगी करियूं असीं पंहिंजा क़ाइदा ऐं कानून असीं पंहिंजा टोड़ियूं इहो असांजो वड़ ई कोन्हे चई कुपर कुरी तूं करे वड़ न असांजे वेड़ चई हया तूं हाई हणी मूं वड़ वारी वेड़ उनखे चयो त बाबा हाणे या त आण मञ बाग़ी जो संग ॾे जहिड़ो ख़तमु आहे जेके न त जेको आहे सो जहिड़ो थींदो चई चओसि वञी चई वीसर ऐं वेड़ ॿायूं बाग़ीअ भेण जूं चई कुपर कुड़ी तूं करे वड़ न असांजे वेड़ चई हया तूं हाई हणी मूं वड़ वारी वेड़ माना असां मौत क़बूल कयो हा हा हया तूं हाई हणी मूं वड़ वारी वेड़ चई हाकी माण्हू वेड़ चयो अधु बादशाही तोखे ॾींदासीं ऐं तोखे हुन चयो मूंखे ख़बर आहे अधु बादशाही तव्हां कहिड़ी ॾींदा तोखां ॿधी कैद करे छॾींदा तलवारूं हणी मारे छॾ उहो ख़बर हुई न हीअ बादशाह दादा हुआ हिन करे ख़बर हुई सुभाणे हीअ असां कहिड़ो असां सां हशर कंदा उन खां सुठो विड़ी मरी वञूं तारीख़ में ज़िंदा हुजूं हाणे हींअर बि ॾिसो असीं जोधे जी तारीफ़ वेठा करियूं चई हाकी माण्हू वेड़ मिठो मुंहुं मौत थियो चई इहे जेके हाकी माण्हू जेके तूं रियायतूं तूं मूंखे ॾींदो इहे सभई वेड़ इहे खण मूंखे कोन थियूं खपनि मिठो मुंहुं मौत थियो मूंखे मौत मिठो आहे मौत खां वधीक ॿी मूंखे का बि शइ कोन थी खपे त हींअर ही जेका जंग हा ही जियापे जी जंग ऐं हिन मां ख़बर अथव जेका रहिजी वरी जंग असुलु ॻाल्हि आहे त असां घणियूं शयूं राहे आया आहियूं जेका असांजे ॿारनि खे असांजे नौजवाननि खे ख़बर ई कोन्हे त सिंध केॾी वॾी माना हींअर जेको पाकिस्तान आहे अहिड़ा 5 मुल्क हुआ सिंध में अमर जलील जो हिकिड़ो ड्रामो ईंदो हो मिट्टी जा माण्हू उनमें हुन हिकिड़ो ज़िक्र कयो डब्बू बादशाह उते हूंदो हो वॾी ॻाल्हि कंदो हो चवंदो खिलां थो हिन में खिलनि जूं टोकरियूं भरे ॾींदो हो लिफ़ाफ़ा भरे मोकिलींदो उहो हिकिड़ी नंढड़ी छाई खणी आयो हुन खां कंहिं पुछियो त हीअ छाई छो हेॾी की हीअ वॾी छाई हुई हीअ नंढी हेॾी छाई कोन्हे पोइ हिनखे धारियनि खाई 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 वञी एतिरो छॾियो आहे हीअ सिंध असांजी बलोचिस्तान 5 सूबा हुआ ही सेवन सूबो नसरपुर सूबो ठट्टो सूबो उमरकोट सूबो अञा ताईं मज़बूत पिया आहिनि ऐं ही पाकिस्तान उनजे अधु जो बि कोन्हे हेॾा लाहौर ताईं सिंध हुई हेॾा मरी ताईं सिंध हुई जंहिंजे करे मूं जेका ॻाल्हि पई कई जेका ॻाल्हि आउं सम्झां थो उभरे बि पई जेका दॿिजी वई हुई त जॾहिं बि इहा ॻाल्हि कंदासीं बाबा उहा सिंध पाण खे मिलंदी या कोन मिलंदी चवंदा बाबा इहो त मुमकिन ई कोन्हे इलाही जेके माण्हू आहिनि फ़ौज में आहिनि पुलिस में आहिनि या ऑफिसर आहिनि या कामोर आहिनि या नुमाइंदा चवंदा ॻाल्हि भली आहे पोइ मूं चयो जॾहिं सूर्य बादशाह इहा ॻाल्हि कई साईं जी एम सेद खे साईं मुंहिंजी ॻाल्हि कान ॿुधी साईं सां ॿियूं कयूं साईं त सम्झो त को सचपच को इस्लाम पियो अचे ऐं हीअ असांखे को आज़ादी सां को असांखे जीअण ॾींदा इहा त ख़बर कोन्हे त हे सभु ठगनि जेके पछाड़ी तस्लीम कयूं हा ही सभु ठगनि ही त असां सां पटी करे वेंदा हलिया ऐं अलाह बख़्श बि इहा ई ॻाल्हि कई अलाह बख़्श सूमर बि इहा ई ॻाल्हि कई उन चयो बाबा असांखां जेका तव्हां सिंध खसी आहे उहा असांखे ॾियो हीअ असांजी कच्छ भुज अहमदाबाद बड़ौदा ही बेकार ताईं फिरी अचो हेॾा लखपत ताईं फिरी अचो इहा असांजी सिंध आहे हीअ सॼो मुल्तान ताईं मुल्तान असांजो सूबो माना मुल्तान ताईं तव्हां अंदाज़ो करियो इहा असांजी सिंध हुई हेॾा वरी तव्हां कश्मीर ताईं हलिया वञो हेॾा मरी ताईं हलिया वञो
ऐं कला त तीअं हलिया वञो इहा सॼी असांजी सिंध हुई हीअ पाकिस्तान त उनजे अधु जेतिरो कोन्हे त असीं चऊं था त हीअ हिन दरिया असांखे ॻंढायो आहे ऐं असांजी सिंध ठाही बि दरिया आहे 100%। ऐं पंहिंजी ही ज़मीन आहे मुंहिंजी ख़ुदि ज़ाती 8 एकड़ जंहिं ते मुंहिंजो पाणी आहे टोटल 8 एकड़ ते 4 कलाक। त हाणे कड़िया असांजा हेठि मथे आहिनि, शाखूं असांजूं हेठि आहिनि। हाणे जॾहिं पाणी जो वारो असांजो जेको हफ़्ते में मूंखे मिले थो 8 कलाक मिले थो, 1.5 कलाक भरा कयो वञे, बाक़ी 8 एकड़नि ते माना 4 एकड़ पाणी वञी जहिड़ो बचे थो। त उन सां माना असांजी आबादी त सारियूं पोखियूं थी, सारियुनि जो नुक़सानु थी वियो, कणिक पोखी थी, कणिक जो नुक़सानु थी वियो। जेकी आबादी असीं पोखियूं था उहा असांजी आबादी ख़तमु थी वञे हली। ऐं बाक़ी जेको हीउ पाणी अखियुनि सां असां ॾिसूं वेठा उहो बि जेकॾहिं उतां खां मथे बंदि करे छॾियूं, छॼो अथनि छॼूं छा छॾींदा, छॼो अथनि। इन खां वधीक असांजा बचा जेके आहिनि असांजे वात में आहिनि। हिन खां अॻु में बि जेको कुझु असां ॾिठो आहे त पाणी ते हमेशह धाड़ा लॻंदा पिया अचनि। ऐं हाणे उहो दौरु अची टाइम बीठो आहे जिते मुकमल धाड़ा बंदी थी वई आहे। हर शइ ते हिननि जो धाड़ो लॻो पियो आहे। ज़रदारी पंहिंजो पाण खे 2 एकड़ ॿनी वटि 2 एकड़ मिलंदसि, उहो हिन ज़िंदगी जो जियापो अथसि, आख़िर मरणो अथसि। त उनखे जेतिरा जीअं पंहिंजा बचा प्यारा आहिनि हिन धरती जे माउरनि पीउरनि खे बि ईअं ई बचा प्यारा आहिनि जीअं ज़रदारी खे प्यारा आहिनि। असीं चाहियूं था ऐं ज़रदारी खां इहो ऐलान था करायूं त गद्दार आहे सिंध, तूं सिंध जो गद्दार आहीं, तो हमेशह सिंध खे लुटियो आहे, तो हमेशह सिंध जे बचनि ते कातियूं वाहियूं आहिनि। ऐं असां तोखे हाणे तोखे बर्दाश्त न कंदासीं। जीअं तूं हमेशह पंजाब जो चमचो थी हलियो आहे, तूं अञा पंजाब जो चमचो आहे। ऐं असीं इंशाअल्लाह जीअं झर झंग ही माण्हू मज़दूर हारी जेॾीमहिल उथिया तेॾीमहिल त तुंहिंजो बलोचिस्तान त ठहियो, सिंध जो अवाम तोखां रुकिजी कोन सघंदो। हिन धरती जा उहे ॼावा आहिनि जिन हमेशह पंहिंजा सिर कपाया आहिनि, लेकिन पंहिंजे धरती ऐं सिंध माउ जो सौदो न कयो आहे। ऐं असां इंशाअल्लाह उन्हनि जोधनि मां आहियूं ऐं उन्हनि बशीर ख़ान जे जियालनि मां आहियूं त इंशाअल्लाह कंध कपाईंदासीं ऐं पाणी ते धाड़ो हणणु कोन ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह हीअ जेका चिणक उथी आहे इहा चिणक इंशाअल्लाह वॾो मच थींदी। जो मच मचाए ज़िंदाबाद, जो मच मचाए सच। ॾात वॾी शइ न आहे पर सच वॾी शइ आहे। जेको मचाए मच सो मच वॾी शइ आहे। इंशाअल्लाह ही मच मचंदो ऐं असांजा हे बच्चा इंशाअल्लाह हिन धरती ते ईअं ई खेॾंदा। जेके ग़ुलामी जूं ज़ंजीरूं हुयूं उहे इंशाअल्लाह हिकु ॾींहुं टुटंदियूं, असीं तोड़ींदासीं। अलाह में उमेद, महिरबानी। छा था सम्झो ही माण्हू जेका मौजूदा सूरत उन में सम्झनि था त भले तव्हीं जीअं वणे तीअं करियो, जीअं माण्हू जीअं वणे तीअं करियो, थींदो कुझु कोन, थींदो कुझु कोन। इहे सदाईं ईअं ॿुधंदा जो थींदो, बसि थींदो वाक़ई या थींदो कुझु कोन। माण्हुनि खे अहिड़ो को रस्तो, अहिड़ी का वाट माण्हुनि खे ॿुधाइजो, माण्हुनि खे हौसलो पैदा थिए, माण्हुनि खे उमेद का जागे थिए। तव्हीं कीअं था सम्झो साईं पीर बख़्श लाखो अंब साहिबु अॼु दरिया जी दाह खणी जमाली साहिब वटि पुॻा आहियूं ऐं ही दोस्त आहिनि। असांजो अॼु मक़सदु जेको सिर्फ़ु इहो हो, ॻोठ खां निकितासीं त माण्हुनि खे मोबिलाइज़ कयूं, माण्हुनि ताईं इहो पैगाम पुॼायूं त हाणे तव्हां सुजाग थियो। जेकॾहिं तव्हां हींअर बि सुजाग न थिया त पंहिंजो जेको आईंदो नसुलु आहे उहो तबाह थी वेंदो। हींअर तव्हां ॾिसो पिया त सूरत ॾाढी संगीन थी वई आहे, पाणी आहे ई कोन। मथां वरी जेकॾहिं ही कैनाल ठाहींदा त असांजो जेको रूरल एरिया आहे उनजो सर्वाइवल आहे ई हिन पाणी ते, ज़रई ज़मीन ते। हाणे उहो बि जेकॾहिं खसिजी वियो हलियो त पोइ असीं किथे ज़िंदा रही सघंदासीं। लतीफ़ चवाणी त सच के सुको ढोर कंधी अक फुलारिया, जुंगन छॾियो ज़ोर सिर सुको सूंघ कयो। मतो आहीं मच्छ थुलो थो थूणा हाणे, जातो ॾिठी अछ तंहिं पाणी पुना ॾींहड़ा।